अस्सलाम वालेकुम। लाइव आई हाँ, तव्हांजा कुछ सवाल हुजनि त तव्हां हींअर मूंखां करे सघो था। थैंक यू अदा। मूंखे ग्लासिस लॻाइणा पवंदा, रीडिंग ग्लासिस। सजाद हाय अदा। गुलाम मुस्तफ़ा मरानी अदा, थोरो ई ख़्यालु कजो त तव्हां जेके बि कमेंट्स लिखो, कुझु बि चओ त हुनमें थोरो अदब, इज़त, लिहाज़ हुजे, एतिराम हुजे। अहिड़े क़िस्म जा कमेंट्स न हुजनि जंहिंसां मूंखे अवॉइड करिणो पवे। अमजद माशाल्लाह। गुलाम नबी, उस्मान ख़ान अदा, मां ठीकु आहियां, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾाढा जल्दी जल्दी कमेंट्स था अचनि। अगरि आउं टाइम ते जवाबु न ॾेई सघां त ॿीहर कमेंट कजो। ठीकु आहे जी अदा, मां ठीकु आहियां। सिकंदर जी, असद, ब्यूटीफुल बाबा, थैंक यू भाऊ। अस्सलाम वालेकुम माशाल्लाह। सलाम आदि मोहम्मद। कुछ समझ में नथो अचे। मुंतज़र आगा नवीद माशाल्लाह। अदा मां लाइव ई आहियां, तव्हांखे छा थो लॻे? लाला अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जमील अस्सलाम वालेकुम। अदा ये डियर वियर न लिखंदा करियो प्लीज़, थोरो अवॉइड करियो हिननि शयुनि खां, काइंडली प्लीज़। वाह एम रफ़ीक, वेरी नाइस। तव्हांजो को सवाल हुजे तव्हां जन मूंखां पुछी सघो था। अस्सलाम वालेकुम। अदा मां लेफ़्ट थी चुकी आहियां। मुनवर महर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लाला लतीफ़ बाजी कैसी हो? अदा मां ठीकु आहियां। कहिड़ा हाल आहिनि? परी सेफ। आई एम सॉरी, मैसेज तव्हांजे कमेंट्स ॾाढा फास्ट थी रहिया आहिनि। मुश्ताक अहमद जमाली, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक अदा। मुदस्सर इकबाल माशाल्लाह, थैंक यू। अदी अस्सलाम वालेकुम। मंजूर वालेकुम सलाम अदा। मोहम्मद अली, अदी कैसी हैं आप? ठीक हूँ अदा, आप कैसे हो? जमील अहमद, खुश आयो? तबियत कीअं आहे मुनवर जी? अदा मां ठीकु आहियां। सलाम मैडम। वालेकुम सलाम। परवेज़ अहमद माशाल्लाह। अदी बहुत प्यारी लग रही, थैंक यू भाऊ। अस्सलाम वालेकुम, बहुत प्यारा लग रही हो। अदा तव्हांजो कुझु सवाल आहे त उहो कयो। अदा मूंखे एक्टिंग जो शौक़ु कीअं पैदा थियो? गॉड गिफ्टेड। कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके गॉड गिफ्टेड हूंदियूं आहिनि, सोचे सम्झी हुन फील्ड में कोन आईसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। मोहम्मद अली, ॿ टे मैसेज आया आहिनि। अब्दुल्ला ताज हाय, वाले हाय हाय, वालेकुम सलाम। आई लाइक यू योर पर्सनालिटी, थैंक्स। हाँ माशाल्लाह, सो ब्यूटीफुल। आप पाकिस्तान से हो भाजी? जी अदा, मैं पाकिस्तान से हूँ एंड अल्हम्दुलिल्लाह सिंध से हूँ। तौफीक अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जाहिद अहमद, मोहम्मद अली हाय हाय अदा, आप बहुत अच्छी हो, थैंक यू सो मच। किंजाली अस्सलाम वालेकुम। आप ही वालेकुम सलाम बेटा। ए आर जमाली कीअं अदा? सजाद हुसैन अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम अदा। मलिक नदीम
इलाही फास्ट कमेंट्स आहिनि तव्हांजा। मुझे उम्र घणी है, उम्र ना है कुछ भी, मर्द का नहीं तनखा नहीं कुछ भी, औरत का उम्र ना है कुछ भी। अदा मां 40 ईयर्स। माशाल्लाह बेहतरीन वॾी जमाले, थैंक यू सो मच। मोहम्मद इस्माइल कहिड़ा हाल आहिनि अदा? मां ठीकु आहियां। जमील भट्टी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, तू मुझे सनम आई। जी जी भाऊ जवाब ॾेई चुकी है, मुझी उम्र केतिरी आहे? अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम अदा। आपका नाम दोबारा आए कमेंट्स एक्चुअली ॾाढा तेज़ तेज़ पिया वञनि। या अली मोहम्मद जवार वाल अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह सो ब्यूटीफुल, थैंक यू अदा। अगर मां चश्मो लाहींदसि त मां तव्हांजा कमेंट्स रीड न करे सघंदसि, रीडिंग ग्लासिस आहिनि, बिल्कुलु मूंखे ॾिसण में न ईंदो। या अली मदद, मौला अली मदद, अस्सलाम वालेकुम। ड्रामनि खां पोइ गुम आहियां, हींअर तव्हां सां लाइव वेठी आहियां। गुम किथे आहियां मां? अब्दुल्ला ख़ान, ये जेको लव शवान आहे हिनखे प्लीज़ साइड ते करियो। लव, आई लव यू, मिस यू, डियर, डोंट लाइक दिस। मुझे स्मार्ट रहण जो राज़ इहो आहे, ख़ुशि रहंदी आहियां। अदा स्मार्ट इन करे आहियां जो ख़ुशि रहंदी आहियां। माशाल्लाह, मां तव्हांजा नाला न वठी सघंदसि छो त मूंखां तव्हां चओ था रीडिंग ग्लासिस पाईंदसि त मूंखे कुझु ॾिसण में ईंदो। मुंहिंजी वेझे जी नज़र ख़राबु आहे। जी अदा काफ़ी अरसे खां पोइ, काफ़ी ईअं थी वियो आहे, मुंहिंजो लाइव अचणु घुरिजे, तव्हां सां कचहरी करणु घुरिजे, तव्हां सां सलाम दुआ कजे, कुझु दुआऊं ॾियूं, कुझु दुआऊं वठूं। दुआउनि ते दुनिया क़ाइमु आहे। सॉरी मां कुझु पढ़ी नथी सघां ईअं। इरफान हाय। विटामिन जी कैप्सूल सां नज़र तेज़ थी वेंदी आहे। नज़ीर बोलो जी ख़ूबसूरत, थैंक यू जी। अब्दुल्ला ख़ान तव्हांखे सलाम। वालेकुम सलाम कुर्बान, माशाल्लाह, थैंक यू भा। नईम जियो जी अदा, थैंक यू जियो दी। अदा ही मुंहिंजा रीडिंग ग्लासिस आहिनि, ॾिसो तव्हांजे करे मां दुपट्टो पाए वेठी आहियां, हिन खां पोइ तव्हां वधी मथे रो पाए वे। हाय हाय मुंहिंजा मासूम सिंधी, दुनिया चंड ते बीठी आहे, मुंहिंजा सिंधी ॿाहिरि उते ई उते आहिनि। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जावेद आबाद हुजो, थैंक यू भाऊ। आपकी शादी हुई है? जी अदा अल्हम्दुलिल्लाह मेरी शादी हुई है। हेलो सिस्टर, हेलो ब्रो। अदी ग्लासिस पायो अदा पाए छॾिया। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह जी। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। माशाल्लाह सफ़ा जवान पिया लॻो। अदा मां जवान ई आहियां। मां जवान ई आहियां, कंहिं चयो तव्हांखे मां ओवर एज आहियां? जी अदा मुंहिंजी वेझे जी नज़र ख़राबु आहे, रीडिंग ग्लासिस लॻाइणा पवंदा मुंहिंजी ग्लासिस। उफ, हिकु त मां हिन लव यू जे लव्स खां एॾी इरिटेट थींदी आहियां न, तव्हांजी सोच आहे। एतिराम हुजणु घुरिजे, इज़त हुजणु घुरिजे, इज़त हूंदी हुई तूं वठो। ॿियो जेको कमेंट्स अक्सर ईंदो आहे न, कमेंट्स में जेको गुल हथु हूंदो आहे, हैंड हूंदो आहे, हथु हूंदो आहे, हुन में गुल हूंदो आहे, ज़हर लॻंदो आहे, मां हुनखे अनलाइक कंदी आहियां। जान मोहम्मद नाइस, थैंक यू। काफ़ी अरसे खां पोइ ॾिठो आहे तव्हांखे, माशाल्लाह, थैंक यू। जी एम कंवर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा।
काफ़ी वक्त खां पोइ नज़र आयो। जी अदा, काफ़ी अरसे खां पोइ अॼु मुंहिंजो तव्हां सां कचहरी कयां। अस्सलाम वालेकुम, या अली मदद कहिड़ा हाल आहिनि? जी अदा, वालेकुम सलाम। नदीम हुयो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। साद सईद कुछ शुएब सलाम अदी, वालेकुम सलाम अदा। माशाल्लाह अदी अब्दुल्ला, बहरहाल तमाम बेहतरीन प्यार लगो। थैंक यू भाऊ, थैंक यू सो मच। तौफीक अज़हर नाइस, थैंक यू। अदी अदी अस्सलाम वालेकुम, जवाब दो। एजाज़ अली, वालेकुम सलाम एजाज़ भाई। माशाल्लाह तव्हांजा किथे नाला टे टे चार चार था अचनि ऐं कमेंट्स एतिरा फास्ट फास्ट पिया वञनि। अब्दुल्ला, माशाल्लाह ज़बरदस्त, थैंक यू। एडीवी सलाम। कुछ विच में कुछ अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके शर्त पसंदि हूंदा आहिनि न, जिन खां वेरी पुअर मैंटली तौरु हूंदा आहिनि। मां उन्हनि खे मैंटली तौरु पुअर चवंदी आहियां। शर्त पसंदि हूंदा आहिनि जेके विच में अजीब अजीब कमेंट्स कंदा आहिनि। सो अदाऊं तव्हांजे लाइ दुआऊं आहियां, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हांखे हिदायत ॾे। ऐं मां इहो बिल्कुलु न चवंदुसि त तव्हांजी तरबियत में का कमी आहे, छो त माउ पीउ पंहिंजो औलाद जी सुठी तरबियत कंदा आहिनि, पर इंसान जे पंहिंजे अंदरि का न का कमी रहिजी वेंदी आहे। सो दुआऊं कयां तव्हांजे लाइ, अलाह साईं बचाए असां सभिनि खे अहिड़े शर पसंदि माण्हुनि खां। अब्दुल्ला सवाल जी अदा पुछो। नदीम, इरफान बलोच, गुड अदी, थैंक यू भाऊ। सजान संजान रिंद जियो, जी अदा। ज़फ़र अली तव्हां अलाए छा पुछो, जल्दी सां कमेंट पास थी वियो लियो। राजा मोमिन एंड माशाल्लाह, थैंक यू। जियम पवर, छा हाल आहे? अदी काफ़ी अरसे खां पोइ बस अची वियसि न तव्हांजे अॻियां, थैंक यू। अली रज़ा बलोच, अदी अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, थैंक यू भाऊ। इरफान बलोच, माशाल्लाह, थैंक यू। एडवी, रिहाना, तबस्सुम, कमेंट्स हले वियो। लुकिंग गॉर्जियस। भाऊ मां रफ रहंदी आहियां, मूंखे घणे मेकअप जी भंजण समझण जी को मतिलबु मूंखे न आहे पसंदि। न मां घणो मेकअप कंदी आहियां, न मां घणो जीअं हूंदी आहे तीअं लाइव अची वेंदी आहे, जीअं हूंदी आहे उअं पिक्चर रखी छॾींदी आहियां। तेसिताईं मेकअप कयमि, ड्रेसिंग कयमि, जेसिताईं मां शोबिस में हुअसि। मूंखे मेकअप पसंदि ई न आहे, छो त मां शायदि ॻोठ जी आहियां, मुंहिंजो तालुक़ु ॻोठ सां आहे, इन करे अॼु बि आउं उहा ई आहियां। अदी प्यारी पई लॻी, थैंक यू भाऊ। दाऊद, ज़फ़र अली सुमरो, असांजे बि कमेंट दिलबर चांडियो, थैंक यू अदा। अदा या तव्हांजो नालो पढ़ां या तव्हांजा कमेंट्स पढ़ां, छो त कमेंट्स ॾाढा फास्ट पिया वञनि। अस्सलाम वालेकुम अदी ज़वार, शहज़ादी जो अक्सर माण्हू चवंदा आहिनि, शहज़ादी ॾाढो नाइस एंड क्यूट लफ्ज़ आहे, आई लव इट। फराज़ अहमद हाय, फराज़ अहमद हाय हाय। मुज़फ़र मेमन माय फेवरेट, थैंक यू। फराज़ अहमद, डॉक्टर फराज़ अहमद, हेलो फराज़, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सदाम चांडियो, सलामत जोधी, थैंक यू भाऊ। रईस इम्तियाज़, थैंक यू भाऊ। या मां तव्हांजा नाला खणी थी सघां या तव्हांजा कमेंट्स पढ़ी थी सघां? हमेशा खिलंदा रहो, थैंक यू थैंक यू थैंक यू। अस्सलाम वालेकुम अदी इमरान, वालेकुम सलाम भाऊ। छा थियो फराज़, बार बार एतिरा मैसेज? फराज़ मुंहिंजो नंढो भाई, संजराणी रिंद, अदी
लुकिंग वेरी प्रिटी सोनी, थैंक यू। बैन सदा खुश आबाद हो जो जय लारिया अब्दुल्ला खान अवां खां सवाल कयमि। जी अदा रिपीट करियो छो त ॾाढा फास्ट पिया कमेंट्स वञनि न। जी हम पंवर अलाह साईं तव्हांखे ख़ुशि आबाद रखे, थैंक यू भाऊ। सदाम चांडियो अदी हाणे छा कंदा आहियो? अदा कुझु कोन कंदी आहियां, सिर्फ़ु आराम कंदी आहियां। अस्सलाम वालेकुम सैयद मोहम्मद अदी नसरीन भट्टी खाफ़ी मुशाबत कमेंट्स हलियो वियो। ईशा नाइस, थैंक यू।